आपका आखिर वाला नंबर यही है ना भाई? हाँ जी जी। आप नाम लिख लें अपना। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 31 मार्च संडे। मंझंदि जा थिया आहिनि 12:30 तक़रीबन। ऐं सुबुह खां जीअं निंड मां उथिया, मुंहिंजी तबियत बिल्कुलु बि ठीकु न आहे, हल्को हल्को बुखार आहे जी, ऐं बसि मज़ो न आहे। सो हाणे बि मां ज़ोरीअ हंध मां उथी आयमि, त छो त मूंखे ईअं पंहिंजी रहणु वणंदो न आहे। पाण खे विंदराइणो आहे, पाण खे बहलाइणो आहे, ऐं इन कैफ़ियत मां पाण खे कढणो आहे। सो वीडियो क्लिप जेको तव्हां ॾिठो, इहो शेयर करण जी मूंखे ज़रूरत न हुई तव्हां सां, छो त मां कॾहिं बि पंहिंजो ॾुख तव्हां सां शेयर न कंदी आहियां। पंहिंजे हस्बैंड जी डेथ एनिवर्सरी मां कॾहिं न शेयर कई आहे, न पंहिंजी वेडिंग एनिवर्सरी जे बारे में मां कॾहिं ॻाल्हाईंदी आहियां। उहे इन ताईं मुंहिंजूं ज़ाती ॻाल्हियूं। ऐं पर मां अॼु इहो शेयर इन लाइ कयो आहे त इहो अंजाम आहे असांजो। असां इंसान हिन दुनिया जे रंगीननि में, मसरूफ़ियतुनि में, जिदोजहद हण हणा में एतिरा त गुम आहियूं जो असांखां विसरी वियो आहे त फाइनली इहो थियणो आहे। फाइनली असांजी जाइ इहा आहे। उदास बि न थिजो, ऐं मां कोई तव्हांखे ख़ौफ़ज़दा नथी कयां। ज़िंदगी जो सच इहो ई आहे त इन ॻाल्हि खे ज़रूरु यादि रखिणो आहे त असांखे हर क़िस्म जी मुशक़त, तकलीफ़, महिनत, सभु कुझु हासिलु करण खां पोइ बि फाइनली इहो ई थियणो आहे। तंहिंजे करे बसि रिमाइंडर जे तौर ते मां इहो रुॻो शेयर कयो आहे, ॿी काई वजह न आहे। राजमानी में कुझु न आहे पचाइणो। अली चयो त जीअं त सालगिरह आहे अॼु राजिया जी, माशाअल्लाह, त अली चयो त बसि केक घुराईंदुमि ऐं पिज़ा घुराईंदुमि, त बसि पोइ इन खां वधीक कुझु खाइण जी ज़रूरत बि न आहे। तंहिंजे करे मूंखे कुझु कमु न आहे करिणो, ऐं बाक़ी एक्स्ट्रा कम मूंखां पुॼनि कोन था। सो मां कोशिशि इहा कंदमि त नमाज़ बि पढ़ां ऐं पाण खे थोरो एक्टिव कयां। थोरी देरि मां उस में अची बीठी आहियां हिते, त ईअं ॼण न ॾाढो अजीब थी फील कयां। बहरहाल इन करे न त मां कब्रिस्तान मां थी आई आहियां, इन सां मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए। उहा तकलीफ़ मूं ते ईअं असरु न कंदी आहे जो मां बिल्कुलु लेज़ी थी वञा। पर सुबुह खां ई जीअं निंड मां उथी आहियां। ऐं ॿियो त असांखे अॼु वञणु ज़रूरी हो, छो त सैटरडे संडे अली घर में हूंदो आहे, न त वरी बिज़ी थी वेंदो, वञणु मुश्किल आहे। सो रिपेयर कराइणी हुई कुझु सीमेंट जेको भुरे पियो, कुझु उनखे ठीकु कराइणो हो, त उनजे लाइ असां एडवांस ॾेई आयासीं। ऐं वरी नेक्स्ट वीक वञी चेक कंदासीं त सही तरह सां कमु थियो आहे न थियो आहे, ऐं उनखां पोइ बाक़ी हुननि जा पैसा असां पे करे ईंदासीं। सो होशियारु ख़बरदार रहणु घुरिजे, पंहिंजी सोच बदिलाइजे, सिरात मुस्तक़ीम ते हलण जी कोशिशि कजे, दिलनि खे साफ़ु करण जी कोशिशि त करे ई सघिजे थी न भला। ऐं ॾुख साड़ असां सभिनी जे दिलनि में रहनि था, हर तरह जा ज़िंदगी जूं तकलीफ़ूं असां सभिनीनि खे आहिनि, ठीकु आहे। पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं असां उन्हनि खे इग्नोर कयूं, माफ़ु कयूं, दरगुज़र कयूं। चवणु सवलो आहे ॾाढो, इवन मुंहिंजे लाइ बि, पर पोइ बि मां कोशिशि कंदी आहियां ज़रूरु। सो सभिनी खे कोशिशि करणु घुरिजे। सो हाणे मूंखे का ख़बर न आहे त अॻियां मां छा छा कंदमि, या कुझु करे बि सघंदमि या न, पर बहरहाल चयमि त स्टार्ट त कयां। ईअं बसि पई आहियां त कोई मतिलबु अजीब, मूंखे ॾाढो बुरो लॻंदो आहे। इलाही रेस्ट कयो अथमि, सुबुह खां रेस्ट ई आहे तक़रीबन। थोरो ॿाहिरि बि वियासीं त ज़ाहिर गाॾी में वियासीं, अधु कलाक में उते बीही करे मोटी आयासीं, त उहा का मुशक़त न हुई। सो ॾिसूं था छा थो थिए। शाम जो राजिया जी बर्थडे जो केक वेक कटींदासीं त उहो तव्हां सां शेयर कंदासीं इंशाअल्लाह। ऐं कुझु करण जी हिमत कयमि अगरि, त उहो बि ज़रूरु तव्हां सां शेयर कंदमि। नमाज़ पढ़ी वरितमि 3 पहिरीं जी। सूरह हुमज़ा आयत नंबर 1 ऐं 2 इन जो तर्जुमो आहे। अलाह साईं फरमाए थो त इन इहे सभु कंहिं गिला कंदड़ ऐब ॻोल्हींदड़ लाइ वैल आहे, जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियईं। वैलुल कुल हुमज़ा, इहो उहो वैल जेको अरबीअ में आहे, सिंधीअ में बि उहो ई वैल आहे, माना वॾी मुसीबत, वॾो अज़ाब, वॾी तकलीफ़। त अलाह साईं फरमाए थो त उहे सभु जेके गिला कंदड़ आहिनि, जेके ऐब ॻोल्हींदड़ आहिनि, यानी माण्हुनि जा ऐब ॻोल्हणु, माण्हुनि जूं कमज़ोरियूं, उन्हनि जूं ख़ामियूं तलाश करणु, उन्हनि जे लाइ वैल आहे, उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे, उन्हनि जे लाइ वॾी मुसीबत आहे अॻियां। ऐं जंहिं माल गॾु कयो ऐं उहो ॻणे ॻणे रखियईं।
याने ख़र्च न करे, जेको कंजूसी करे, रुगो जमा करे, अलाह जी राह में कुझु न ॾिए, कंहिं मिसकीन जी मदद न करे, सिर्फ़ु गॾु कंदो वञे ऐं ॻणींदो वञे। सो उन्हनि जे लाइ हिते सम्झो हिननि 2 आयतुनि में 3 बुरायूं 3 खामियूं अलाह साईं ज़िक्र कयूं आहिनि। त उहे जेके गिला था कनि, उहे जेके ॿियनि में ऐब था ॻोल्हनि, ऐं उहे जेके माल गॾु करे रखनि था ऐं सिर्फ़ु ॻणे ऐं पंहिंजी ख़ुशीअ जे लाइ, पंहिंजी तसलीअ जे लाइ रखनि था, त उन्हनि सभिनीनि जे लाइ वॾो वैल आहे, वॾी मुसीबत आहे उन्हनि जे लाइ। सो अलाह साईं इन्हनि जेतिरनि बि बुराइनि खां क़ुर शरीफ़ में मना कयो आहे ऐं ख़बरदार कयो आहे, वार्निंग ॾिनी आहे, उन्हनि में इहे 3 बुरायूं बि शामिलु आहिनि। सो अलाह खां बसि पनाह घुरिजे ऐं हमेशह उन जी रज़ा ते राज़ी रहिजे, उन जे हुकुमनि ते हलिजे, उन सिधी राह खे वठिजे हलण जे लाइ। त कोशिशि त पूरी कजे, इंसान जे वस में आहे इहो पूरी कोशिशि करणु। अलाह साईं हूअं बि असांखां नतीजे जी उहो नथो घुरे गारंटी, अलाह साईं असांखां कोशिशि थो घुरे। सो असांखे कोशिशि करणी आहे उन्हनि हुकुमनि खे मञण जी ऐं उन्हनि ते हलण जी, त जीअं असां इन्हनि बुराइनि खां बची सघूं ऐं उन अज़ाब उन मुसीबत खां क़यामत जे ॾींहुं ऐं आख़िरत में असां इन्हनि खां अज़ाबनि खां बची सघूं। अलाह असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे सिधी राह ते हलण जी ऐं पंहिंजे हुकुमनि खे मञण जी ऐं अमल करण जी। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, अलीअ ते हीअ डेकोरेशन कई आहे, ॿार विया आहिनि कपिड़ा बदिलाइण, ऐं हादिया जी बर्थडे वारो जेको बैनर हुयो उहो मां एॾो संभाले रखियो आहे जो मां ॻोल्हे चरी थी वई आहियां त मूंखां नथो लभे हाणे। सो अलीअ खे शाबाश हुजे, पोइ बि इहा एतिरी महिनत कई अथई जो हिन थोरी डेकोरेशन कई आहे त जीअं घटि में घटि ॿार ख़ुशि थियनि। छो त हादिया खे इहो फ़र्क़ु न पवंदो आहे त राजे सालगिरह या मुंहिंजी आहे, हुनखे खपंदो आहे फ़न। सो उहो फ़न अली हिते करण जी कोशिशि कई आहे। मूंखे सम्झ में नथो अचे मां किथे रखी छॾियो, हे उहे प्लेट्स बचियल आहिनि, गिलास बचियल आहिनि, उहे बि पिया आहिनि। सो केक रस्ते में आहे, अचे थो पियो, ऐं बाक़ी शयूं बि असां जेके एका दुका घुरायूं आहिनि त उहे बि अचनि थियूं। हे ॿ मुंहिंजूं शहज़ादियूं तयारु थी आयूं आहिनि। हीअ आहे बर्थडे गर्ल ऐं हूअ आहे नंढड़ी बर्थडे गर्ल। हा, अरे वाह वाह, हादिया त ॾाढी प्यारी थी लॻे। नेल्स ॾिसो, पील ऑफ आहे। अच्छा, ऐं मां न दादी वारो नेकलेस ब्रेसलेट ठाहे छॾियो, इहो ब्रेसलेट ई हुयो, मां पंहिंजो ॿियो वारो नेकलेस पाए छॾियो। वाह वाह, ज़बरदस्त, माशाअल्लाह। हादिया बि एॾो तयारु थी आई आहे छा? केॾी प्यारी थी लॻे, स्कर्ट पाए आई आहे। अरे नओ सैंडल, हाँ वाह। ईद जी लाइन त हेरा प्रॉमिस कयो जॾहिं बर्थडे पार्टी ख़तम थिए त लाइ छॾ। हा सही आहे, ठीकु आहे। ऐं हाणे केक अचण वारो आहे त पोइ असां पार्टी शुरू कंदासीं। हाणे असां वञी करे टेबल सेट की प्लेट्स जी दादी, सेट क्यों केक अचण वारो आहे दादी, असां प्लेट्स वगैरह सेट क्यों? हाँ भले कर, हाँ बाबा वठी तो आगे आ जाओ, हम लोग ना प्लेट सेट करते हैं आप। हे त ॾिसो, हाँ हे एॾियूं एक्साइटेड आहिनि माशाअल्लाह। ऐं हिननि टेबल सेट कई आहे हिते। मूंखां बि पुछनि थियूं तव्हां पाणी पीअंदव, जूस पीअंदव? ऐं हादिया बि जेका अॻु में आहे माशाअल्लाह सेटिंग करण में। वाह वाह, राजी हैप्पी? Happy birthday to you, happy birthday dear Rajia, happy birthday to you है भूतियो, बड़ी बड़ी
बर्थडे। हे नवीन भाजी राजिया जे लाइ मोकिलिया आहिनि। वणियो? हे मुंहिंजे तरफ़ां राजिया जे लाइ कढी। हे हाजिया जे लाइ। हे तव्हां ॿिन्हिनि जे लाइ। हाजिया राजिया ॿई मिलाए करे खेॾंदियूं। हा हाणे खाओ ई खाओ, आईंदा वठंदासीं। इलाही थी विया। हिन सां तव्हां ॿई खेॾंदा। ठीकु आहे? अवे खोलो त असां बि त ॾिसूं न। जल्दी 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 माशाल्लाह। ॾिसूं छा थो निकिरे भाई। क्या समझियो? ये राजन समाज से एटीएम मशीन जंहिंमें पैसा एक्चुअल सेव थींदा। हाँ ऐं पासवर्ड बि हूंदो और पासवर्ड अम्मी बाबा ख़बर हूंदो। अच्छा ये तो आगे विझी छॾो न। क्रिएटेड मनी बॉक्स। वाह जबरदस्त। हिन मथां वॉइस ओवर कर लूं। हैप्पी हाँ सही है। अच्छा ओके। हाणे पाणी खाओ मना ऐं पुठो तव्हांजे लाइ छा ॾिनो। वाह वाह ज़बरदस्त। हाजिया खे मज़ो आयो? हाजिया मज़ो आयो? ओके।